सांगड़ ज़िले जे प्राइवेट तालीमी इदारनि में पढ़ंदड़ ॿारनि खे नर्सरी खां सिंधी पढ़ाइण वारो हुकूमती फ़ैसिले ते अमल न थियण वारी सांगड़ सुजाॻी फ़ॉर्म जे लिखत में ॾिनल दरख़्वास्त ते ज़िले जे असिस्टेंट कमिश्नर्स प्राइवेट स्कूल्स यूनियन ऐं सांगड़ सुजाॻी फ़ॉर्म जो गॾियल इजलास एडिशनल डिप्टी कमिश्नर वन सांगड़ मोहम्मद सलीम जतोई जी सदारत हेठि DC ऑफिस सांगड़ में थी गुज़रियो, जंहिंमें डायरेक्टोरेट प्राइवेट स्कूल शहीद बेनज़ीराबाद जो को बि नुमाइंदो इतला बाबति शरीक न थियो। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन सांगड़ सलीम जतोई वाज़े चयो त असां इहो तमामु अहम ऐं ॿारनि जो क़ानूनी ऐं तालीमी हक़ आहे त हिन प्राइवेट स्कूलनि खे हिदायत कई आहे त 10% ग़रीब ॿारनि खे मुफ़्त तालीम वारी क़ानून ते पिणु अमल कयो वञे। हुन डायरेक्टोरेट प्राइवेट स्कूल्स शहीद बेनज़ीराबाद प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन सांगड़ ऐं सांगड़ सुजाॻी फ़ॉर्म जे अॻुवाणनि खे चयो त हिन संजीदा मसइले खे अमल जोॻो बनाइण लाइ जल्द पाण में गॾिजाणी करे अमल जोॻे रिथाबंदी जोड़नि ऐं अहिड़ी रिपोर्ट डिप्टी कमिश्नर सांगड़ खे लिखत में पिणु ॾियनि जीअं उन जी रोशनी में जल्द ॿियो इजलास कोठाए सघिजे। गॾिजाणी में सांगड़ सुजाॻी फ़ॉर्म जे अॻुवाण सीनियर सहाफ़ी ऐं अदीब आजिज़ मंगी ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जे ज़िले सदर अली नौशर फ़ॉर्म जे सदर इकरार शर जनरल सेक्रेटरी अमजद आजिज़ मंगी ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।